જલસાબ છે પડ્યા છે એટલે કે સાહેબ આ લાઈવ વિડિયો કરશું ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له سبحان الله ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين سبحان الله آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ما قال من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين ما قال الله تبارك وتعالى في عظمة شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على مولانا محمد اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله कसर बाकी न रखी बज़्ल इम्कान जगमगाने में कसर बाकी न रखी बज़्ल इम्कान जगमगाने में और अरब में चांद निकला और चांदनी फैली जमाने अरब में चांद निकला और चांदनी फैली जमाने में हेरा के गार से शम्ए नबूवत की किरण फूटी हेरा के गार से शम्ए नबूवत की किरण फूटी और उजाला ही उजाला हो गया हर सू जमाने में उजाला ही उजाला हो गया हर सू जमाने में और मोहम्मद मुस्तफ़ा के नाम ने तूफान का रुख मोड़ा मोहम्मद मुस्तफ़ा के नाम ने तूफान का रुख मोड़ा जरा सा फासला था दिल की कश्ती डूब जाने में जरा सा फासला था दिल की कश्ती डूब जाने में बस अंदाज यक्ताई बगायत शान ज़ैबाई बसद अंदाज यक्ताई बगायत शान ज़ैबाई अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई आया आस श्याम आया आस श्याम बारूचा बंभोर में वो पसी पहर पनू जी नह से नेण ठरिया गूंदर विसरियाम सुखन शाखू मुके गूंदर विसरियाम सुखन शाखू मुके केचा आयो काफिलो अतर आंदाऊं केचा आयो काफिलो अतर आंदाऊं
खथूरी खुशबूअ से वण सण वासियाऊं पसी पहर पुनू जी विसरियूं विझाऊं ओ खीमा खोड़ियाऊं वरियो बख्त भंभोर खीमा खोड़ियाऊं वरियो बख्त भंभोर बुरो हो बंभोर बुरो हो बंभोर आर्याणी उजारियो बुरो हो बंभोर आर्याणी उजारियो लाथो सब लोक तां लाथो सब लोक तां हाड़े धणी होर छोरियूं छुरण सिखियूं ऐं पुनू कयाऊं पोइ आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारी आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारी पोइ नाज़ मझां निकिरी जॾहिं फिरी करे थो पंधु नाज़ मझां निकिरी जॾहिं फिरी करे थो पंधु तॾहिं भूपण बिस्मिल्लाह चए ऐं राह चुमे थी रंध उभियो घणो अदब से हूरूं हैरत हंध ओ साईं जो सोगंध साजन सभना सन साईं जो सोगंध साजन सभना सन जखरे जहिड़ो जवान वाह साईं वाह वाह जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में क्या जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मोहड़ मिड़नी मुरसले ऐं सरस संदसि शान मोहड़ मिड़नी मुरसले सरस संदसि शान फकान काब कौसैन औ अदना इहो मुयसर थियसि मकान फकान काब कौसैन औ अदना इहो मुयसर थियसि मकान पोइ आगे जो एहसान जंहिं हादी मेल में हेड़ो आगे जो एहसान जंहिं हादी मेल में हेड़ो वाजिबुल एहतराम गिरामी कदर ज़ी वकार उलमाए इज़ाम मोहतरम ऐं मुकरम सामीन किराम पहिरीं त जन हिन महफ़िल पाक खे मुनाक़िद कयो ऐं जन हिन महफ़िल पाक जे लाइ दामे दिरमे क़दमे सुखने मदद कई पहिरीं मुबारकबादी ॾियां थो उन्हनि सॼणनि ऐं पोइ आउं थोराए थो वयां अवां सभिनी जी जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक अवां खे तौफ़ीक़ बख़्शी ऐं अवां पंहिंजा सभई कमकार छॾे महबूबनि जी महफ़िल में रब जो शुक्र अदा करण जे लाइ ऐं ॿिन्ही जहान जे सरदार जी तशरीफ़ आवरी मथे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार ऐं ख़ुशी ज़ाहिर करण जे लाइ सभई आजिज़ अबूज हिन महफ़िल में अची शरीक थिया अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदक़े में असां सभिनी जो अचणु विहणु ॿुधणु ॿुधाइणु सभु क़बूल फरमाए ऐं सभई सच्चाई से आमीन चओ त अल्लाह ताला हिन ज़िक्र खे असांजे लाइ ॿिन्ही जहाननि जी सआदतमंदी नेक बख़्ती नजात ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार जी शफ़ाअत जो ज़रियो ऐं सबबु बनाए सल अल्लाह ताला पंहिंजे हबीब जी शफ़ाअत नसीब करे ऐं सुभाणे क़यामत जॾहिं अल्लाह जो हबीब असां जूं कोझायूं असां जूं कमज़ोरियूं रखी हिकिड़े पासे महबूब हिन महफ़िल मिलाद में शिरकत जे सदके पंहिंजी शफ़ाअत से नवाज़े ऐं असां सभिनी खे जन्नती बनाए इहो ई मक़सदु खणी हाज़िर थिया वरना दोस्त हक़ीक़त में किथ असीं ऐं किथ मुस्तफ़ा जो ज़िक्र यानी असीं पंहिंजो हाल ॾिसूं न पंहिंजो हाल त सभिनी मथे वाज़े ॿिए खे ख़बर हुजे या न हुजे हर माण्हू जो हाल या त रब ॼाणे थो या रब जो रसूल ॼाणे थो या पोइ सचो कामिल मुर्शिद ॼाणे थो ऐं उन खां पोइ हर माण्हू पंहिंजो हाल ख़ुदि ॼाणे थो त मुंहिंजो हाल छा आहे ईअं जेकॾहिं असीं पंहिंजे हाल खे ॾिसूं अल्लाह तौफ़ीक़ ॾे असीं दुनिया जी हर शइ मथे गौर फ़िक्र करियूं पिया ॾिसूं पिया ऐं दुआ घुरो रब तौफ़ीक़ ॾे त कॾहिं पंहिंजो हाल बि त ॾिसूं न
कॾहिं पंहिंजो हाल बि त ॾिसूं ऐं ॾिसूं त हीअं ॾिसूं त असीं आहियूं केरु ऐं आहियूं कहिड़ा। अल्लाह तौफ़ीक़ ॾे भई हर शइ खे असीं ॾिसूं था या न आहे कहिड़ी, ॾिसूं था या न, भली हुजे त पसंदि ऐं ख़राब हुजे त नापसंदि। बिल्कुलु सॼी दुनिया जो दस्तूर आहे। कंहिं बि शइ खे अवां ॾिसण खां पोइ इख़्तियार कंदा। भली हूंदी त पसंदि ईंदी ऐं बुरी हूंदी त नापसंदि। पसंदि आई त खणी सीने से लॻाईंदासीं, नापसंदि आई त उछले छॾींदासीं। हर इंसान हिन मथे गौर करे सघे त आउं अर्ज़ु पियो करियां त दुनिया जी हर शइ खे जॾहिं ॾिसूं पसूं पिया त कॾहिं तन्हाई में वेही पंहिंजे पाण खे त ॾिसूं, पर ॾिसण लाइ मूं जेको तराज़ू ॾिनो उहो ज़हन में रखिजांइ। ॾिसण लाइ तराज़ू ई ॾिनो अथनि। पहिरीं त असीं इहो ॾिसूं त आहियूं केरु ऐं पोइ इहो ॾिसूं त आहियूं कहिड़ा। पहिरीं आयो केरु मुंहिंजा हवा किथे ही पाण वारियूं क़ौमूं कबीला एॾा मथां वञो, इन जो को बि एतबार कोन्हे। यानी पहिरीं इहो ॾिसूं आहियूं केरु, इन जो जवाब त हुज़ूर जा उम्मती, ॿिन्ही जहाननि जे सरदार जा उम्मती आहियूं। आहियूं या न? असीं उन नबी जा उम्मती आहियूं जेको तमामु नबीअनि जो नबी, जेको सिर्फ़ असांजो न, सिर्फ़ सॼे जग जो न, सिर्फ़ सॼी काइनात जो न, जेको रब जो बि महबूब त सभ जो महबूब। इहो शर्फ़ असांखे मिलियो। असीं उन अल्लाह जे हबीब जी उम्मत में आहियूं त पहिरीं पंहिंजो पाण ॾिसंदे इहो ॾिसूं त उम्मती आहियूं। हाणे उन खां पोइ ईअं न ॾिसो त असीं ख़ूबसूरत आहियूं या बदसूरत, जागीरदार आहियूं या माल वारा फ़क़ीर आहियूं या अमीर। न, इन ॾिसण जी का बि ज़रूरत कोन्हे। पहिरीं ॾिसूं त उम्मती उन नबी जा आहियूं ऐं पोइ पंहिंजे पाण खे ॾिसूं त सचा ग़ुलाम आहियूं या न। हुज़ूर जा उम्मती आहियूं त असांजे आका जे हर हर हुक्म खे मञंदड़ आहियूं या न। इहो ॾिसूं। अल्लाह असांखे इन ॾिसण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेॾे को माण्हू कॾहिं ईअं गौर कंदो त इंशाअल्लाह अल्लाह पाक जो करम थींदो, ॿिन्ही जहाननि जे सरदार जी निगाह थींदी ऐं अॼु न त सुभाणे उहो सचो ग़ुलाम थी वेंदो, सुन्नतुनि जो पाबंद थी वेंदो, नमाज़ी थी वेंदो, नेक परहेज़गार थी वेंदो। पर थींदो तॾहिं जॾहिं हीअं सोचंदो ऐं ॾिठाई पंहिंजे पाण खे, पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे माल खे, पंहिंजी जागीर खे, त पोइ उहो रहंदो उन में फाथल, कॾहिं बि सचो ग़ुलाम थी कोन सघंदो। ऐं इनकार कोन थो करियां त इहे शयूं न ॾिसो, सभई ॾिसो, सभिनी जी हिफ़ाज़त करियो, सभिनी ते निगरानी रखो, पर हर शइ खां पहिरीं ॾिसणो हुजे त इहो ॾिसो त आहियूं केरु ऐं पोइ दिलि में जवाब ईंदो त असीं आम इंसाननि जहिड़ा कोन्हे, असीं बि आहियूं नूर वारा। मुस्तफ़ा नूर, मुस्तफ़ा ॾिनो असांखे कलमू, कलमू बि आहे नूर। ऐं उहो ईमान जॾहिं मिलियो, अल्लाह जे हबीब पंहिंजे ग़ुलाम खे बि नूर वारो बनाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहुत वाह वाह। रब चल इन नेमत खे समझण ऐं इन जी क़दुरु करण जी असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे। आमीन। रब तौफ़ीक़ ॾे। अल्लाह जी तौफ़ीक़ सवाइ कुझु बि कोन थींदो, पर कुझु त असीं बि इन ॾांहुं एॾां थोरो तवजह करे सोचूं न। त आउं अर्ज़ु पियो करियां अल्लाह तौफ़ीक़ ॾे ऐं इंशाअल्लाह ही मजलिसूं जेके जारी सारी थियूं आहिनि सो नस्ल दर नस्ल क़यामत जी सुबह ताईं ही जलसो ईअं ई क़ाइम ऐं दाइम रहे, क़ाइम दाइम रहे। हिकिड़ी ॻाल्हि वरी अर्ज़ु कंदो अलाह माफ़ कजा। माफ़ी अवां खां एतिरे लाइ घुरां थो जो का ॻाल्हि अहिड़ी ईंदी जो कंहिंखे पसंदि हूंदी, कंहिंखे पसंदि कोन ईंदी। पसंदि अचे या न अचे, पर आहे फ़ाइदे वारी। हीअ असां वारो स्टेज, विच में वेठा आहियो अवां सभु, ऐं हुन पासे मस्जिद, अल्लाह जो घर, अल्लाह जो घर आहे या न? महफ़िल में जेके वेठा आहिनि, माफ़ कजा साईं, माफ़ कजा, पहिरीं माफ़ी घुरी छॾी अथमि, माफ़ कजा। महफ़िल में जेके वेठा आहिनि, ओ लास्ट में जेको वेठो उनखे चइजे हल मस्जिद में।
हल मस्जिद में हाणे मस्जिद में हलण जो चयोसीं त हाणे हाल आहिनि ॿ कपिड़ा पाक हूंदा जिस्म पाक हूंदो बावुज़ू हूंदो चवंदो डिॼा कोन तूं पाक आहियां हल मस्जिद में हल पाक हूंदो त वेंदो मस्जिद में वुज़ू हूंदो त वेंदो न ऐं वुज़ू न हो त चवंदो बि वुज़ू करियां पोइ थो हलां वुज़ू करे पोइ थो हलां कपिड़ा पाक जिस्म पाक वुज़ू कयाई हाणे वियो मस्जिद में हू आहे मस्जिद ही आहे महबूब जी महफ़िल ही आहे महबूब जी महफ़िल ऐं अर्ज़ कयां हिन महफ़िल हुन मस्जिद में को बि फ़र्क़ु कोन्हे वाह वाह को बि फ़र्क़ु कोन्हे जीअं मस्जिद में उहो ई वञी सघे थो जंहिंजो जिस्म बि पाक हुजे कपिड़ो बि पाक हुजे बावुज़ू हुजे तीअं हथ ॿधी अर्ज़ थो करियां मूंखे उमेद आहे त सभई इन हाल में आया हूंदा कपिड़ा बि पाक हूंदा जिस्म बि पाक हूंदो वुज़ू करे आया हूंदा वेठा हूंदा अल्लाह करे सभु इन ई हाल में हुजनि पर जेकॾहिं कंहिंजो इहो हाल न हुजे त दुआ करियूं था अल्लाह पाक उनखे उमिरि डिघी अता फरमाए आईंदा जॾहिं ही जलसो थिए या अहिड़ो जलसो ॿी बि कंहिं जाइ ते थिए त हथ ॿधे अर्ज़ थो करियां त हिन जलसे में अचो त ईअं सम्झो मस्जिद में पिया वञो सुबुह जो उथी गुस्ल करे कपिड़ा जेकॾहिं ना हुजनि त ना पहिरे ऐं जेकॾहिं न त धोतल पाक कपिड़ा पहिरे ऐं उन खां पोइ वुज़ू करे जेकॾहिं रब तौफ़ीक़ ॾिनी हुजे ख़ुशबू हुजे त ख़ुशबू मले ऐं उन खां पोइ सर हेठि कंधु झुकियल हुजे तवजह में गुंबद ख़दरा हुजे यादि मुस्तफ़ा जी हुजे ज़बान ते नबी जो दुरूद हुजे ॻाल्हि जी ज़रूरत कोन्हे ॻाल्हियूं हमेशह पिया करियूं कचहरियूं हमेशह पिया करियूं घर खां निकिरी महफ़िल ताईं दुरूद पढ़ंदो अचे ऐं पोइ जॾहिं हिकु वेह तॾहिं खणी ज़बान खे बंदि रखे ऐं पोइ मुस्तफ़ा जो ज़िक्र ॿुधंदो रहे जॾहिं उन ईअं कयो तॾहिं ख़ुदा अल्लाह ताला पंहिंजे किताब में इरशाद फरमायो वमन यख़रुज मिन बैतिही मुहाजिरन इलल्लाह व रसूलिही फ़क़द वक़अ अजरुहु अलल्लाह रब फरमायो ईअं जेकॾहिं को पंहिंजे घरां निकितो त जेसीं मोटी घर वेंदो तेसीं अल्लाह जी दरबार में गोया इबादत में आहे सुभान अल्लाह अल्लाह अकबर या रसूल अल्लाह कश्मीर मिलादुन नबी जिंदाबाद नारा विलायत वाह साईं वाह 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 बहुत खूब क्या कहें वाह वाह अब आप पाण अंदाज़ो करियो महबूबन जी महफ़िल जो सवाब केॾो वाह शान केॾी हाय घरां निकिता आहिनि जी मलाइक लिखनि पिया इबादत जी उम्र में कोन कई न सजदा कया न रोज़ा रखिया न आमाले सालिहा कया पर कुर्बान वञा महबूब तुंहिंजी महफ़िल मथां असीं घरां निकिता आहियूं पर वञूं पिया महबूब जी महफ़िल में फरिश्तनि खे चवंदो हाणे हिन जे क़दम क़दम ते बंदगी लिखंदा अचो इबादत लिखंदा अचो ऐं इबादत लिखी एॾा रजिस्टर ठाहे छॾो जो नमाज़ूं हिकिड़े पासे महबूब जी मीलाद जो अजर हिकिड़े सुभान अल्लाह बहुत वाह एड़ी अज़ीम महफ़िल रब असांखे ॾिनी अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असीं नंढा वॾा हिन महफ़िल जो क़दुरु करियूं बावुज़ू थी वियूं कंहिंजो बि मथो उघाड़ो न हुजे ऐं को बि माण्हू ईअं न वेह जीअं वेहण जो हक़ कोन्हे अदब सां वियूं इन इरादे सां वियूं त मलाइक बि आया आहिनि रब जो नूर वसे पियो अल्लाह जो हबीब असांखे ॾिसे पियो मदीने मंझां ककर वसियो पिया अचनि भरिजो पिया अचनि हिन महफ़िल मथे वसंदा असीं दिलि वारा दरीचा खोले वियूं उहो मींहुं वसे असांजे दिलि मथे मींहुं दिलि ते वठो त कसम रब जी अंदरि हरियालियूं थींदियूं गुल ॿूटा थींदा ऐं अंदरि अहिड़ा बाग़ खुलंदा जो उन्हनि जी ख़ुशबू जग खे बि महसूस थींदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह करे हितां मोटूं तॾहिं दिलि में के अहिड़ा ॿूटा लॻजी वञनि पर इहे ॿूटा साईं मुर्शिद महिरबान हूंदा त लॻंदा अल्फ अला चुंबे दी ॿूटी मन विच मुर्शिद लाई वाह नफीस बात दा पानी मिलिया हर जगह हर राई हर जगह यानी नफीस बात दा पानी मिलिया हर रगे हर जाई हूँ अंदर बूटी मुश्क मचाया सुभान अल्लाह
अंदर बूटी मुश्क मचाया जान फुलन ते आई हूँ मैं कुर्बान मुर्शिद तू जही बूटी लाई या बूटी आए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो वण जे कॾहिं दिल में लॻल हुजे ऐं पोइ ला इलाहा जो जेकॾहिं पाणी पीआरजे त कसम रब जी उन वण में अंदर गुलाब जा गुल खिलनि ऐं पोइ उहो वण जंहिंजे दिल में हुजे उहो जिथां वञी निकिरे त वण बि उनखे ॾिसी चून ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह वाह साईं असांखे अहिड़ी तौफ़ीक़ अता आमीन 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 यानी मूं नसीहत त कोन चुनसि पर यानी हिकिड़ो अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु रखियो आहे त इंशाअल्लाह अल्लाह पाक अव्हांखे उमिरि ॾींदो ऐं आईंदा बि जलसा हिते थींदा वरी अॼु खां पोइ बि जलसा वरी थींदा रहंदा सॼो महीनो जलसा पर हिन जलसे में वञण जो शर्त ई आहे जेको हींअर मूं अर्ज़ु कयो इन में दुआ करियूं अल्लाह पाक सभिनी खे तौफ़ीक़ ॾे आमीन आमीन हींअर न को कपिड़नि जी कमी न को अतर जी कमी न को पाणी जी कमी जी बिल्कुल को वक़्तु हो जो इहे शयूं कोन हुयूं पर हाणे त रब जो फज़ल थियो बेशक इहो बेशक सदको मुस्तफ़ा जो हाय हाय सुभान अल्लाह कपिड़नि जी कमी कोन्हे ख़ुशबू जी कमी कोन्हे पाणी जा फुआरा पिया हलनि सिर्फ़ु नल खोलण जी ज़रूरत आहे इन हूंदे बि जेकॾहिं को हिन महफ़िल लाइ गुस्ल नथो करे वुज़ू नथो करे धोतल पाक कपिड़ा नथो पहिरे मथो नथो ढके त दुआ करियूं अलाह उनखे तौफ़ीक़ ॾे हिनखे को सियासी जलसो मथां सम्झो जी जी बिल्कुल के वडेरे जी मीटिंग कोने के सियासी लीडर जो जलसो कोने ही जलसो नबियन जे सरदार जी विलादत जो जलसो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असी नसीबत नाज़ करूं जो अल्लाह पाक असा के जलसो दिनो जी असा जा पे डाडा भी हिते रया थे या न जी उन्हनि कने हेड़ो जलसो ॾिठो हूंदो पर असां त कोन ॿुधो उर्स थींदा हुआ बेशक थींदा हुआ पर थींदा राति जो हा पाॾा पुसंदा हुआ हमरा खाई हलिया वेंदा अॼु बि घणे ईअं पिया कनि अॼु बि ईअं पियो थिए ऐं अवां पाण ॾिसंदा थींदो अॼु त ॾींहुं आहे अञा मामिलो सॼो बाक़ी वेठा आहियूं जेकॾहिं पहिरीं हुजे हा त हींअर घटि न करे अचंदा राति वारो जलसो थिए त ॾिस का हेॾो मजमू कोन हूंदो मूंखे तजुर्बो आहे ऐं मुंहिंजो त रोज़ जो कमु इहो ई आहे अल्लाह तौफ़ीक़ ॾे मोहबत हुजे त वेंदा कोन अल्लाह सची मोहबत ॾे आमीन 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 हाणे वक़्त जो लिहाज़ कंदे ॻाल्हि करियां थो नूर जी वाह वाह सुभान अल्लाह ॿिन्ही जहाननि जे सरदार जे नूर जी ऐं उहा ॻाल्हि बि कंदुसि हीअं वेड़े से जी छो त वक़्त जो बि त लिहाज़ रखणो आहे न हिकिड़ी ॻाल्हि वरी अर्ज़ु कंदो हलो इहो बि अव्हां जी ख़िदमत में हिकिड़ो अरीज़ो आहे ख़ूब जलसा करियो ख़ूब ख़ुशियूं मल्हायो छो त रब हुकुम ॾिनो आहे रब चयो मुंहिंजी नेमत रहमत मिले तॾहिं ख़ूब ख़ुशियूं करियो ऐं हुज़ूर जी ज़ात खां वॾी को फज़ल कोन्हे वॾी का नेमत कोन्हे सभु नेमतूं इन नेमत जी सदके आहिनि रब हुकुम ॾेई छॾियो ऐं असीं उन मथे अमल करे ख़ुशियूं पिया मल्हायूं पिया या न ख़ुशियूं मल्हायूं पिया हाणे मूं जेका ॻाल्हि अर्ज़ु थिए कई न उहो रिक्वेस्ट जंहिंखे चइजे अरीज़ो हिते पाण वटि थियो न हथ ॿधे हथ ॿधण जी ज़रूरत ई कहिड़ी साईं हथ ॿधे को मजबूर थोरा आहियूं हथ ॿधूं कंदा त फ़ाइदो अव्हांजो न कंदा त असांजो नुक़सानु कहिड़ो पोइ असीं छा थी न हथ ॿधूं हथ उहे ॿधनि जेके मजबूर हुजनि ॾिसनि हथ ॿधंदासीं त शायदि ही कुझु नरम थिए कमु करे ॾे हिते हथ ॿधण जी ज़रूरत ई कोन्हे अर्ज़ु करियूं था अमल करण जी रब तौफ़ीक़ ॾे ऐं ही जेको आहे न इहो अव्हां लाइ कोन्हे ही जेको जलसा रखनि था न उन्हनि जे लाइ ॻाल्हि ही आहे जलसो जेकॾहिं रखिणो हुजे त जलसो शुरू कजे 10 बजे ऐं जलसो पूरो कजे 12 बजे बसि इहो ई वक़्तु आहे जलसे जो इन खां बि हक़ीक़त में सही माना में जलसे ख़तमु थियण जो वक़्तु आहे 11 बजे बसि 11 बजे जलसो ख़तमु ऐं 12 बजे न्याज़ ऐं फज़ीलतूं हासिल करे ऐं सभु थी वञनि फारिग ॾींहुं तपे उन खां पहिरीं हमरा सभु पुॼी वञनि छांव में न अचण में तकलीफ़ न वञण में तकलीफ़ ऐं वरी अर्ज़ु करियां न वरी खियण में तकलीफ़
हाणे ॾींहुं कतो तॾहिं अफ़सोस कंदा पघर पियो थी पघर त थींदो न अवां वक़्तु ई अहिड़ो रखियो आहे पघर थियण जो जेकॾहिं अवां हिन जलसे खे जल्दी शुरू करे ऐं जल्दी पूरो करियो हा त पघर बि कोन थी आहे हाणे अव्हांजी मर्ज़ी ॾींहुं तपायो त अव्हांजी मर्ज़ी थधे टाइम में जलसा करियो त अव्हांजी मर्ज़ी पर मुंहिंजो मशवरो हीउ आहे त थधि में जेतिरो कमु हुजे हुज़ूर बि इरशाद फरमायो तव्हां पंहिंजा कम सुबुह जो थधि में उथी वेंदे जल्दी कंदा करियो रब बरकतूं ॾींदो सुभान अल्लाह वाह 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 साईं वाह हुज़ूर फरमायो त मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत जी सुबुह में बरकत ॾे ऐं सुबुह खे हींअर सुबुह आहे छा सुबुह यानी फजर खां पहिरीं ॿांग खां पहिरीं सुबुह शुरू थी वञे थी ॾींहुं उभरण खां घंटो ॾेढ घंटो पहिरीं सुबुह आहे यानी एॾो सवेरो उथी माण्हू हेॾां होॾां थी पंहिंजे कमकार में लॻी वञे ऐं अञा 10-11 थियनि कोन तेसीं सॼे ॾींहं में जेतिरो माण्हू कमु कंदो हुज़ूर जी दुआ से उन वक़्त में एतिरो ई कमु थी वेंदो ऐं जेकॾहिं मञण में न अचे त तजुर्बो करे ॾिसजा सॼो ॾींहुं लेॾान कढंदा ओतिरो ई लेॾान अवां ॾींहुं उभरण खां पहिरीं पुॼी वञो खेत में ऐं 10-11 बजे ताईं लॻल रहो कम में इंशाअल्लाह थधे वक़्त में अवां हिम्मत कंदा रब बरकत ॾींदो दुआ मुस्तफा जी कम सजाया थी वेंदा वाह 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 सुभान अल्लाह बहुत हमरा उथी न 10 बजे जी हाणे त कम सजाया 10 बजे जेको माण्हू उथियो न उन जे ॾींहं में बरकत हूंदी कोन सुवाल ई कोन्हे अॼु हर कंहिंखे शिकायत आहे घर में बरकत कोन्हे ऐं हुज़ूर फरमायो जंहिं घर में माण्हू सुतल हूंदो उन सुतल मथे ॾींहुं उभरियो भले फैक्ट्रियुनि जो मालिक हुजे अरब खरब रखंदो हुजे उन घर में बरकत कोन ईंदी बरकत उन में ईंदी जो ॾींहुं उभरण खां पहिरीं घर जा नंढा वॾा सभु जागी बिस्तर छॾे उथी वञनि तॾहिं बरकत चवंदी हा हिते मूंखे जाइ मिली आहे उन बरकत अचे किथां उहो हमरा आगे बरकत वारी जाइ दरवाज़ा ॿारूं सभु बंदि करियो पिया आहिनि बरकत ईंदी की न मुंहुं ढकियल कोन सॼी राति खुलो ऐं सुबुह जे वक़्तु मुंहुं खे बि ढकी ऐं वेढ़े सेड़े अहिड़ा क़ाबू थिया जो बरकत चईनी पासे घुमियो ऐं पोइ अफ़सोस कंदे पियो वञे त वञा किथां हिन त वाट ई कोन छॾी पर जेके सुबुह सवेरे उथिया रब खे रसूल खे यादि कयूं कसम रब जी बरकत ॿिया सभु घर छॾे उनखे चूंदी थी तैयार झल झोली वाह वाह सुभान अल्लाह बहुत वाह वाह अल्लाह ताला असांखे अहिड़ियूं झोलियूं अता फरमाए आमीन आमीन माशाअल्लाह माशाअल्लाह सभिनी खे ख़बर आहे ऐं शल हुजे त अल्लाह पाक जी ज़ात हुई ॿी का बि शइ कोन हुई रब जूं सिफ़तूं हुयूं ऐं अल्लाह जी ज़ात हुई यानी अल्लाह रब जी ज़ात पोइ गफ़ूर रहीम रहमान करीम ही सभु रब जूं रज़ाक क़ादिर हई क़य्यूम ही सभु रब जूं सिफ़त सिफ़ाती नाला 99 नाला सिफ़ाती रोज़ सुबुह जो उथी पढ़णु घुरिजनि रोज़ सुबुह जो उथी रब जा इहे नाला हिकिड़े दफ़ा ऐं पोइ 99 नाला रब जे महबूब जा रब जे महबूब जा पहिरीं नाला पढ़े अल्लाह जा पोइ नाला पढ़े रब जे महबूब जा नालनि जो फैज़ आहे या न हाणे 99 नाला रब जा 99 नाला रब जे हबीब जा जंहिं वुज़ू करे मुसल्लो विछाए बैतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे ऐं पोइ अल्लाह तौफ़ीक़ ॾे त रोंदो वञे पढ़ंदो वञे रोहंदो वञे पढ़ंदो वञे ऐं रब तौफ़ीक़ ॾे नालनि जी माना बि करे यादि त कसम रब जी दिलि मुहबत जो मदीनो थी वेंदी वाह वाह अल्लाह जी ज़ात हुई ऐं अल्लाह जी सिफ़त का बि शइ कोन हुई पोइ अल्लाह ताला खे मुहबत थी कंहिंसे पंहिंजे महबूब तॾहिं अल्लाह ताला उन मुहबत में पंहिंजे महबूब जे नूर खे पंहिंजे नूर जे फैज़ मझां पैदा कयो हाणे हिकिड़े पासे रब ॿिए पासे रब जे महबूब जो नूर टी का बि शइ कोन्हे रब जूं सिफ़तूं ऐं महबूब जो नूर हुआ किथे ला मकामी ॿी त का शइ हुई कोन पोइ इहो सिलसिलो जेसीं रब चाहियो तेसीं हलंदो रहियो अल्लाह जे हबीब रब जे महबूब जे नूर रब जी बारगाह में पेतस रब जी तस्बीह पढ़ी
रब जी हमदो सना कंदो रहियो महबूबन जो नूर को जने रब जो इरादो थियो तने अल्लाह ताला उन ई नूर मजा इन सजे जग के ठायो सजे जग के ठायो जमीन आसमान अर्श कुर्सी लोह कलम जन्नत दोज़ख ज़मीनू आसमान इंसान जिन्न हूरूं परियूं कायनात जी हर शय नंढी वडी हर शय के अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे नूर मझा पैदा कयो पर हिकड़े दफा न रफ्ता रफ्ता इन पेरी हिकड़ी शय वडी शय पैदा थी जी अर्श पैदा थियो वरी कुर्सी इहो अवा के रब तौफीक दे असा वक्त असा जे बुजुर्गन इहो सजो तज़किरो ही अबुल हसन बारन के पढ़ाईंदा हुआ हां त घर में आए को न को पढ़ाण वारो न त अबुल हसन में रब तौफीक दे त अबुल हसन वारी सिंधी सब बाद में नूर नामू पेरी आहे जंहिंमें महबूबन जे नूर जो जिक्र आहे बेशक सुभान अल्लाह वाह साईं वाह सजी तफसील से जिक्र है तो उन नूर के अल्लाह ताला समुंड में टुबी हणन जो हुक्म ॾिनो टुबी हणी नूर निकतो उन मजा को चार हिस्सा थिया टी मजा ही बनियो वरी हिकड़े के हुक्म तो उन में वरी चार वरी टी मजा मखलूक थी हिकड़ियो सजो तफसील वारो हदीस में भी जिक्र है वडी तफसील वारी हदीस असा जो ईमान अकीदो है त सजे जग के अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे नूर मजा पैदा कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बहुत तने महबूबन जो एकड़ो लक़ब है वजहे तखलीक कायनात वाह बेशक यानी सजी कायनात के रब पैदा कई उन जो सबब महबूबन जो नूर उर्दू वारन जो बैत पढ़ी छना वो जो न थे यानी हुजूर वो जो न थे तो कुछ न था वो जो न थे तो कुछ न था जो मतलब मखलूक में का शय कोन खालिक हो रब जूं सिफ़तूं हुयूं पर मखलूक में भी का भी शय रब पैदा कया पैदा कयल भी का भी शय कोन हुई सिर्फ रब जी ज़ात हुई सिफ़तूं हुयूं ऐं पोइ अल्लाह पंहिंजे हबीब जे नूर खे पैदा कयो वो जो न थे तो कुछ न था ऐं हाणे वरी ॾिसजा ई आशिक़ चए थो वो जो न हो जॾहिं कोन हुआ तॾहिं कुझु बि कोन हो अॼु बि जेकॾहिं न हुजनि त कुझु बि कोन हुजे हाँ कुछ भी कोन हुजे ही सब कुछ आहे इहो तॾहिं आहे जॾहिं हयातुन नबी अॼु बि मौजूद आहे अल्लाह जो हबीब अॼु बि उन शान से मौजूद आहे जंहिं शान से सहाबा जे विच में मौजूद हुआ हयात आहिनि सहाबा जो मजमू आहे ऐं सम्झणो हुजे त कंहिं कामिल वली खां सम्झो जेके रोज़ाना रात में महबूब जे दरबार में वञो मोटियो अचनि वो जो न थे तो कुछ न था और वो जो न हो तो कुछ न हो जान है वो जहान की और जान है तो हाँ जग बनंदो रहियो सजो जग बनियो ज़मीनू आसमान सब ठया तो अल्लाह ताला जी इहा मर्ज़ी थी मशीयत थी त हाणे ही नूर जेको आहे सो जग में खाकी पोशाक पाए ऐं वञे जग में ताकि जग में वञे त जग मूंखे सुञाणे हाणे महबूबन जे लिबास बशरियत में अचण जो जॾहिं रब इरादो कयो तॾहिं रब छा कयो हज़रत आदम खे पैदा कयई हज़रत हाणे तख़लीक़ आदम ही आऊं सिर्फ़ हेडिंग पियो पढ़ां हेडिंग वाक़ियात 10 ॾींहं पूरा कोन थियनि हज़रत आदम अल्लाह ताला मिट्टी मजा हज़रत आदम जो जिस्म ठाहे जोड़े ऐं पोइ उन जिस्म में अल्लाह ताला पंहिंजे रूह जे फैज़ से उन में जॾहिं रूह फूकी हज़रत आदम ही पहिरियों इंसान जंहिंखे अल्लाह ताला एतिरे लाइ पैदा कयो जो इहो मुंहिंजे महबूब जे जग में अचण जो ज़रियो ऐं सबबु इंसाननि काफ़िलो शुरू थिए शुक्र साईं रब पंहिंजे हबीब खे कोन मोकिलियो चई महबूब मोकिलणो त आहे पर पहिरीं ॾींदुसि वाधायूं ॾियण वारा मोकिलींदुसि हिकिड़ो लॻे 24,000 नबी तुंहिंजे अॻियां वाधायूं ॾींदा रहंदा ऐं जॾहिं वाधायुनि जी थी वञी हद थी वेंदी तॾहिं महबूब तोखे आऊं हिन जग में लिबास बशरी पोशाक पाराए मोकिलींदुसि हज़रत आदम पैदा कया इहो नूर लाला हज़रत आदम जी पुठ में रखियो अमानत तौर हज़रत आदम आहिनि किथे जन्नत में
अमानत तौर जने पुठ में रखियो रब ताला त हज़रत आदम छा पिया ॾिसनि त जन्नत में जेॾा वञनि मलाइक सगोरा सभु पुठियां सफ़ करियो ईअं पिया अचनि अदब सां। तॾहिं रब खे पुछाई त हीअ आहे छा? ऐं जेॾा वञा मलाइक पुठियां पिया अचनि। तॾहिं रब चयो तो पुठियां न, जंहिंजे सदके में मूं तोखे हीअ इज़त ॾिनी, तोखे पैदा कयो, हीअ हुन मुंहिंजे महबूब जो नूर आहे जेको मूं तुंहिंजी पुठ में अमानत रखियो आहे। मलाइक सभु हुननि जी ज़ियारतूं करियो, मथनि सलातो सलाम पढ़ंदे पुठियां पिया अचनि। यो नूरे मोहम्मदी मलाइक पिया ज़ियारत कनि। हज़रत आदम जने इहो ॿुधो त रब खे चई पुठ में न रख, पेशानी में। नूर आयो हज़रत आदम जी पेशानी में। हाणे मलाइक सगोरा सभु अॻियां बीठा आहिनि, सलातो सलाम पिया पढ़नि। तॾहिं हज़रत आदम चयो मलाइक ॾिसनि पिया, पेशानी में आहे आऊं ॾिसां कोन थो, महिरबानी करे के अहिड़ी जाइ ते इन नूर खे ज़ाहिर कर आऊं बि ज़ियारत करियां। तॾहिं महबूबनि जो नूर आयो हज़रत आदम जे आङूठे में। जीअं आङूठे में आयो चई कुर्रत आइनी बिक या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब तो जी ज़ियारत ते मुंहिंजूं अखियूं थधियूं थियूं। चुमी खणी अख ते रखियाई। उन ॾींहं खां वठी अॼु ताईं हज़रत आदम जी औलाद जेका वफ़ादार आहे, सा जॾहिं बि मुहम्मद ॿुधे थी तॾहिं आङूठा चुमी ऐं अखियुनि ते लॻाए थी ऐं चए थी मुंहिंजा महबूब तो जे नाले से मुंहिंजूं अखियूं ठरनि थियूं। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, जश्न ईद मीलादुन नबी, सरकार की आमद, सरदार की आमद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आवाज बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि सलातो व सलाम अलैका या सय्यदी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अलैहि सलातो व सलाम। पहिरियां उ अल्लाह जा हबीब आहिनि जेके महबूबनि जे नूर जा अमीन थिया। हज़रत आदम जी औलाद में इन जुमले ते तवज्जो ॾिजा ऐं ॻाल्हि सम्झण जोगी आहे। ॿिन्ही जहाननि जो सरदार जो नूर हज़रत आदम वटि आयो ऐं उनखे हिन जग में अचणो हो हज़रत बीबी आमिना जे पाक पेट मंझां। महबूबन जे वालिद हज़रत अब्दुल्ला जी पुठ ऐं सैयदा तय्यबा हज़रत आमिना जो बतन। इते अची इन नूर खे हिन जग में ज़ाहिर थियणो हो नूर, पर हिते अची खाकी पोशाक पाए ज़ाहिर थियणो हो। पोश खाकी पाए इंसान बणिजी अचणो हो। हाणे हज़रत अब्दुल्ला खां वठी हज़रत आदम ताईं तक़रीबन 6,500 वरिया, 6,500 बि न, 6,700 कुझु मथे वरिया, एतिरो अरसो गुज़रियो। इन अरसे में हिन नूर छा कयो, यानी हिकिड़े ख़ुशि नसीब माण्हू जी पुठ, उन मंझां वरी हिकिड़ी ख़ुशि नसीब माई जो पेट। हीअं ई नूर यानी हिकिड़े मर्द हिकिड़ी औरत वटां थींदो, इंतकाल कंदो, मुंतकिल थींदो, चाहे बदिलंदो ऐं पोइ इहो नूर पहुतो किथे? ॿिन्ही जहाननि जे सरदार आकाए नामदार जे पर ॾाटे हाशिम वटि। हाणे विच में उहे ख़ुशि नसीब जन वटि इहो नूर रहियो। उन्हनि जा तज़किरा जेकॾहिं कजनि त उमिरि ख़तम थी वञे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजा, जंहिं जंहिं ख़ुशि नसीब वटि उन जी पेशानी में इहो नूर चमकियो थिए, उन दौर में उन जहिड़ो को हुस्न वारो कोन हो, उन जहिड़ो को सखी कोन हो, उन जहिड़ो को कमाल वारो कोन हो। उन जे जिस्म जा ख़ुशबू ईंदियूं हुयूं, जिथां गुज़रंदो हो वण सलाम पढ़ंदा हुआ। ईअं नूर हिकिड़े खां ॿिए खां टे ईअं मुंतकिल थींदे थींदे आऊं वटि ॻाल्हि करियां थो ॿिन्ही जहाननि जे सरदार जे पर ॾाॾे जी, जंहिंजो नालो हाशिम हो। पिरियनि जूं पुठियूं त यादि हूंदियूं न सभिनी खे। मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ, पुठियूं अबुल हसन मियां बुज़ुर्ग जेके उनखे इहो सभु यादि हूंदो। ऐं हर मोमिन खे चवंदा इहो यादि हुअणु ज़रूरी आहे। 5 कलमा, 5 तकबीरूं, 5 वुज़ू पढ़जनि, इहो सभु अबुल हसन जी इबारत आहे। जन पढ़ियो हूंदो त उनखे यादि हूंदो। इहो नूर आयो किथे? 6,500 वरिया
ये हिकड़े का बे वट बे का टे वट ये जे जे वट यो नूर आयो उनके उन नूर वारो बनाए छड़ी ऐं उन वक्त में उन जहिड़ो को भी माण्हू उन जग में न हो न थी इहो इन नूर जूं बरकतूं हुयूं ॾाढे वाक वटि जॾहिं इहो नूर आयो पर ॾाढो हज़रत हाशिम तारीख़ में उन्हनि जो जेको ज़िक्र लिखियल आहे सीरत पाक लिखियल आहे सॼी त ॿुधाए कोन सघंदासीं ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ॿ ॻाल्हियूं अर्ज़ु करियां पर ॾाढे जो हाल ई हो जो जॾहिं का भी मक्के शरीफ वारनि खे तकलीफ़ ईंदी हुई जोड़ी ईंदा हुआ महबूबनि जे पर ॾाॾे वटि ऐं चवंदा आहिनि असांजा बुज़ुर्ग आहियो आंजे चेहरे में अहिड़ो नूर अवां जेका दुआ घुरंदा रब क़बूल कंदो दुआ घुरो त अल्लाह ताला आसानी फरमाए ऐं पोइ एॾो त सखी हो मक्के पाक में गिरदो नवा में पियो डुकार तॾहिं छा कई अलाए केतिरा उठ उन्हनि खे हितां फलाणे वियो मुल्क शाम उतां कतार अन्न जी भरे आयो मक्के पाक में हाणे छा कयईं जो उते उन अन्न मंझां अटो पीहाए ऐं पकाई मानियूं पचाए ऐं पोइ रोज़ाना पंहिंजो हिकिड़ो उठ ज़बह कंदो उन उठ खे ज़बह करे गोश्त पचाए ऐं पोइ मानियुनि खे हीअं टुकड़ा करे उन में भोरींदो हो ऐं अरबी में मानी भोरण खे चवनि हशम माना मानी जा टुकड़ा करणु हाशिम नालो तॾहिं पियो यानी हिकिड़ो उठ रोज़ाना ज़बह करे मानियूं पचाए उन बोड़ में मानियूं भोरे मक्के शरीफ जे हर बाशिंदे के पेट भरे खाराईंदो हो इन सखा ते नालो पइयो हाशिम सॼे इलाके में खूबसूरती नूर जी एॾी त शोहरत थी रूम जो बादशाह ईसाई उन जी सिर्फ़ हिकिड़ी नियाणी हुई जग में उन जहिड़ी ॿी का धीअ कोन हुई उन तौरेत में पढ़ियो हो उन ज़बूर में पढ़ियो हो त हिकिड़ो आख़िरी नबी अचण वारो आहे ऐं उन जो नूर जंहिं वटि बि वेंदो उन जी शान ही हूंदी जॾहिं ॿुधाई तॾहिं उतां कासिद मोकिलियाईं हुज़ूर जे पर ॾाॾा वटि अञा शादी कोन थी आहे शादी लाइ करे पैगाम ॾिनाई त मुंहिंजी धीअ जा कई मांगा आया पर आऊं चाहियां थो त ही मुंहिंजी नियाणी जेका पाक बाज़ आहे रास्त बाज़ आहे हसीनो जमील आहे सॼे जग में लाजवाब आहे आऊं चाहियां थो तव्हां इन सां शादी करियो जवां जे नूर ऐं पेशानी वारो नूर मुंतकिल थी मुंहिंजी धीअ खे माला माल कयो केॾी आख़िर हुई पर महबूबन जे ॾाॾे पाक जवाब ॾिनो त न मूंखे बादशाही जी मुल्क जी दौलत जी ज़रूरत कोन्हे मूंखे हुस्न जी बि ज़रूरत कोन्हे ऐं त अहिड़ी माई से शादी कंदुसि जेका हुस्न सीरत वारी हूंदी पोइ महबूबन जे ॾाॾे पाक शादी कई मदीने में कबीले बनु नजार में मदीने शरीफ में कबीले बनु नजार में ऐं उते ई कबीले बनु नजार में महबूबन जे ॾाॾे जी विलादत थी जंहिंखे चइजे अब्दुल मुत्तलिब सगो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब मदीने में विलादत थी उतां पोइ मक्के शरीफ आया महबूबन जे इन ॾाॾे जो हाल ही हो पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजा हज़रत आदम खां वठी हज़रत अब्दुल्ला हज़रत आमिना ताईं हुज़ूर जा जेतिरा बि ॾाॾा पर ॾाॾा भले हू सैकड़ो हुजनि या उन खां मथे हुजनि पर को बि हुज़ूर जो आबा अजदाद ॾाॾनि पर ॾाॾनि में को बि अहिड़ो कोन हो जंहिं कॾहिं रब से शिरक कयो हुजे या कंहिं नापाकी से मुलवस थिया हुजनि उ सभई ज़ाहिर में भी पाक हुआ बातिन में भी पाक हुआ क़ुरान मजीद में रब चयो त मुंहिंजा महबूब आऊं तो जो नूर उन्हनि खे ॾींदुसि जेके सभई मूंखे सजदो कंदा हूंदा सभई मुवाहिद हुआ सभई पाक हुआ हर तरह जी आलूदगी ऐं नापाकी खां सभु पाक हुआ अब्दुल मुत्तलिब हुज़ूर जो ॾाॾो कस्तूरी जी खुशबू ईंदी हुई जितां वेंदा हुआ न वण सलाम कंदा हुआ वण सलाम कंदा हुआ रमज़ान जो महीनो ईंदो तॾहिं शहर छॾे उन ई साॻी गार में जिते महबूब विया थे जंहिंखे चयो वञे थो गारे हेरा ॾाढो गारे हेरा में वञी सॼो महीनो रब खे यादि कंदो हो सॼो महीनो रब खे यादि कंदो हो मके वारनि में जॾहिं डुकार पवंदो तॾहिं अची अर्ज़ु कंदा त अल्लाह जा महबूब बाना अवां जे मुंहं में जेको नूर उन नूर जे वसीले से कोहे सुबेर वारे डूंगर ते हल असीं
असीं आमीन था चऊं तूं दुआ कर ऐं जेकॾहिं पेशानी मां नूर जी लाट निकिती त यकीनन मींहं वसंदा तो हज़रत अब्दुल मुत्तलिब वञी दुआऊं कंदा हुआ मींहं वसंदा हुआ ख़ुशियूं थींदियूं हुयूं आबादियूं थींदियूं हुयूं अल्लाह जूं बरकतूं वसंदियूं हुयूं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां अर्ज़ु त कंदो हलां पर इरशाद इरशाद आहे मामलो मूं लाइ बि मुश्किल अवां लाइ बि मुश्किल अलाह मुश्किल खे आसान इरशाद यानी ॿिन्ही जहाननि जे सरदार जे नूर जूं बरकतूं पैदा थियण खां पहिरीं बि सॼे जग में सॼी दुनिया में जिथे जिथे ही नूर आयो उन बरकतुनि जी का बि कमी कोन रही हद इहा थी वई जो महबूब अञा आया बि कोन आहिनि पर उन्ही बरकतुनि मुंहिंजा हिसो अल्लाह जे घर खे बि मिलियो बैतुल्लाह शरीफ खे बि मिलियो यानी हुजूर जा ॾाॾा अब्दुल मुत्तलिब चेहरे मथे नूर जिस्म में कस्तूरी अहिड़ा पाक बाज़ अहिड़ा दुआ जी मक़बूलियत वारा जो सुभान अल्लाह माण्हू परे परे खां ज़ियारत लाइ ईंदा हुआ ज़ियारत करे ऐं पोइ अहिड़ा त ख़ुशि थींदा जंहिंजी का हद न का हिसाब इहो महबूबनि जे नूर जी बरकत हुई नूर जी बरकत हुई ऐं अबरा वारो जेको वाक़ियो वॾो मशहूरु आहे सो बि हिन बुज़ुर्ग जे दौर में थियो इहो वाक़ियो मूंखे अर्ज़ु कयो वाक़ियो जेको आहे थोरी तवजह ॾिजा ऐं अर्ज़ु को करियां त महबूबनि जे अचण खां पहिरीं बि हुज़ूर जे नूर जूं बरकतूं कीअं पे सॼे जग खे मिलियूं जग खे त मिलियूं पर रब जे घर खे बि मिलियूं यमन जो बादशाह नालो अबरहो वाक़ियो सभिनी ॿुधो हूंदो उन अबरहो जेको उन छा ॾिठो ॾिठाई त पूरी दुनिया जा माण्हू परे परे खां सफ़र करे ऐं मके शरीफ़ में पिया अचनि सॼो साल माण्हुनि जे अच वञ मके वारनि खे उन्हनि मां वॾो फ़ाइदो बाज़ारूं तिजारतूं माण्हुनि जी अच वञ इहो जॾहिं हुन अबरे ॾिठो तॾहिं थियो हसद वज़ीर खे पुछई आहे छा चई माण्हू पिया अचनि वञनि सॼो साल अच वञ लॻी पई आहे तॾहिं हुन वज़ीर ॾिनो तोखे ख़बर कोन्हे त मके पाक में अल्लाह जो घर आहे अल्लाह जे हुकुम से हज़रत इब्राहिम खलील हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह ठाहियो आहे जंहिं मथे हर वक़्तु नूर पियो वसे अल्लाह जो घर आहे इन्हीअ जे करे माण्हू उन शहर में वञो उन जी तवाफ़ कनि ज़ियारतूं कनि इहे मेड़ा कॾहिं मता पिया आहिनि हाणे हिन चयो त आऊं यमन में थो ठाहियां हिकिड़ो गिरजो अहिड़ो त ठाहींदुसि न उन में सोन जी कमी न हीरे जी न जवाहिरात जी बाग़ बाग़ीचा लॻाईंदुसि अहिड़ो हुस्न वारो गिरजो ठाहींदुसि जंहिंमें जेॾा ॾिसो ओॾा मोती पिया चमकंदा जे आऊं ठाहे थो तयारु करियां ऐं पोइ माण्हुनि में ऐलान कंदासूं त हुते 4 दीवारी नंढड़ो घर उन में न हीरा न मोती न जवाहर पथरनि जो ठहियल उते पिया वञो छा मिलंदो अची ॾिसो मूं हिकिड़ो गिरजा ठाहियो इन जी अची ज़ियारत करियो इन जो तवाफ़ करियो ऐं माण्हुनि खे चओ त हाणे मके पाक न वञनि यमन में अची हिन मूं वारे ठाहियल हिन गिरजे जी तवाफ़ ऐं ज़ियारत कनि फितनो हो या न वॾो फितनो मके शरीफ़ वारनि खे जॾहिं ख़बर पई त हिकिड़ो नओं फितनो अल्लाह जे घर जे मुक़ाबले में हिन घर ठाहियो बदबख़्त खे ख़बर कोन्हे हिन खे ठाहिण वारनि जा हथ कहिड़ा हुन खे जंहिं ठाहियो तंहिंजा हथ कहिड़ा ही तो ठाहियो तो जे बादशाह जे हुकुम से ऐं हू हुननि ठाहियो अल्लाह जे हुकुम से हू अल्लाह जो घर आहे हुन मथे हर वक़्तु बरकतूं रहमतूं तजल्लियात अनवार बरकात जी बरसात पई थिए का बि कमी कोन्हे मुक़ाबिलो थो करे हुन ठाहे करे ऐलान करे छॾियईं मके शरीफ़ में जॾहिं ख़बर वई तॾहिं हिकिड़े हमरा खे ॾाढी ॻाल्हि ॾुखी लॻी मके वारनि मज़ा हिकिड़े खे ज़ोहेर नालो हो उन ज़ोहेर खे ख़बर पई तॾहिं जोड़ी वियो महबूबनि जे ॾाॾे अब्दुल मुत्तलिब वटि चई सरदार ॻाल्हि त तव्हां बि ॿुधी हूंदी मूं बि ॿुधी आहे हीअं यमन वारे अबरे ठाहियो आहे हिकिड़ो गिरजो ऐं हाणे माण्हुनि खे पियो चए त मके जो तवाफ़ काबे जो तवाफ़ छॾे अचो हेॾां अची तवाफ़ करियो होॾां को बि न वञे सभु हेॾां अचनि फ़ाइदो असांखे थींदो बाज़ारूं लॻंदियूं ऐं हिते तिजारतूं थींदियूं घणेई मनसूबा हुआ त हुन हमरा ज़ोहेर वञी चयो तूं मूंखे इजाज़त ॾे कावड़ एतिरी हथ में ॿियो कुझु करे सघूं या न करूं आऊं थो वञा उन्हनि वारे गिरजे में ऐं उते कंहिं बि तरीक़े से
ऐं पाखानो करे नजासत जेका हूंदी सा उन जे अंदरि सॼे दीवार मथे हेॾां होॾां मले उनखे नापाक करे भॼे ईंदुसि ऐं पोइ अलाह बहितर थो ॼाणे हुनजो पंहिंजो फ़ैसिलो। हाणे ई त मके पाक खां वियो उते उन गिरजा में वञी उनजा जेके पुॼारी हुआ उन्हनि सां मिलियो चई आऊं मके खां आयो आहियां उते बि हिकिड़ो घर माण्हू सभु अचनि अवां ठाहियो हेॾो त हू घर आहे कोन आऊं अवां सां गॾु हाणे अवां सां गॾिजी हिन जी तो ख़िदमत करियां इजाज़त ॾियो चऊं इजाज़त आहे राति ॾींहुं वेठो आहे ऐं उन गिरजे जी पियो ख़िदमत करे उते वारा जेके आहिनि उन्हनि खे इत्मीनान थियो त आहे पको मुहिब मोहबत सां वेठो आहे। पोइ हिकिड़ी राति जॾहिं उनजे ख़ादिमनि चयो ताड़ो था ॾियो चई महिरबानी अॼु ताड़ो भले ॾियो पर मुंहिंजी रिक्वेस्ट अॼु ताड़ो न ॾिजां ऐं सॼी राति थो इन में जाॻियां चऊं वॾो नेक आहे ताड़ो ॾिनऊं कोन दरवाज़ो खुलो हो आधी राति जो उथियो ऐं उन में हू पाखानो करे ऐं पोइ गंदगी सॼी को हेॾां पखेड़े उनखे नापाक करे गंदगी फैलाए ऐं अञा हू उथिया ई कोन उन खां पहिरीं उथियो वठी जो भॻो अची मके पहुतो। सुबह जो जॾहिं हू पुजारी उथिया अंदरि वञनि त बीहण जी हिमत कोन्हे डोड़ी ॿाहिरि निकिता ऐं हुन अबरे खे वञी चऊं त ही मके वारो त सवारे हिन ठाहियल गिरजे खे अहिड़ो त पलीत करे वियो जो अंदरि वञण जी हिमत ई कोन थी अबरे जॾहिं इहो सो तॾहिं कसम खयाई त चाहे जीअं थिए पर आऊं हुन बैतुल्लाह खे ॾाहे ऐं उनजा पुर्ज़ा करे विखेरे शहर वारनि खे क़त्ल करे छॾींदुसि हुन मुंहिंजे गिरजे जी बेअदबी भी कई आहे। सुबह जो उथी ऐं पोइ हबशे जे बादशाह खां इजाज़त घुरी लश्कर तयार कयो आहे हज़ारे हाथी लखें जी तादाद में लश्कर लखें जी तादाद में घोड़ा सॼो लश्कर तयार करे हाणे रवानो थियो वञे पियो अलाह जे घर खे ॾाहण जे लाइ हलियो लश्कर एॾो उहो लश्कर जॾहिं हलंदो हो त ज़मीन पई धुबंदी हुई हेॾा अरबनि कॾहिं हाथी ॾिठा ई कोन हुआ। लश्कर खणी मके पाक खां 2 मील वादी महसर 2 मील परे वादी हाजी सगोरा विया आहिनि कंहिं ॾसी हूंदी कंहिं कोन ॾसी हूंदी उहो अरफात खां मोटंदे मुज़दलिफ़ा था वञूं विच में इहो मैदान अचे थो महबूबनि चयो हितां जल्दी निकिरी वञो हितां जल्दी निकिरो हितां जल्दी उनजो सबबु इहो ई आहे एॾो लश्कर खणी आयो कंहिंजे लाइ अदावत हुई त हुन मगे वारे असांजे घर जी तोहीन कई आहे हाणे असीं मगे वारनि में जेको घर अलाह जो आहे हिनखे ॾाहण था वञूं 2 मीलनि मथे लश्कर खे खणी रोकियईं पोइ माण्हू पंहिंजो मोकिलियईं चई वञ हिन मके जो जेको सरदार हुजे हुन सां वञी ॻाल्हि करंदासीं हीअं आया आहियूं हुजे हिमत त अचो मुक़ाबले लाइ न त थी वञो परे असीं घर ॾाहींदासीं। माण्हू वियो उते ऐं पुठियां लश्कर जो जेको मुक़दम जाइज़ हो हुनखे चई वञो मके वारनि जूं ॿकरियूं उठ जेको माल ॾिसो सभु ॻाहे अचे हाणे लश्करी विया हथियार बंदि हुआ उठ ॿकरियूं रिढूं जेकी मिलियो माल सभु ॻाहे अची गॾु कयूं ऐं हू माण्हू वियो उते उन महबूबनि जे ॾाॾे सां वञी ॻाल्हि कई पर जॾहिं वियो ॾिठाई न त पहिरीं त बेहोश थी वई जीअं पेशानी ते नज़र पई बेहोश थी किरियो उथी अर्ज़ु कयईं त असीं आया आहियूं ॿाहिरि लश्कर बीठो आहे असांजो बादशाह अबरो आंखे पियो सॾे उठ ॿकरियूं सभु असां कब्ज़े में करे छॾिया आहिनि ऐं हुन चयो त सरदार खे वठी अचो त पाण फरमायो हलूं था महबूबनि जो ॾाढो सगोरो मके पाक खां रवानो थियो अब्दुल मुत्तलिब पर ज़हन में रखजा निराद में नूरे मुस्तफा लश्कर जी कमी कोन्हे लखें जी तादाद में न हादिन जी कमी न घोड़नि जी कमी न गोले बारूद जी कमी न तीर कमान जी न तलवार जी न नेज़े जी न भाले जी न ढाल जी न खोद जी का भी कमी कोन हुई लश्कर जबरदस्त ऐं वरी उन अबराइला जबरदस्त रेशमी खीमू लगल उन में स्टेज ठहियल उन में तख्त रखियल उन मथे शान से वेठो आहे अमीर उमरा वेठा आहिनि सभिनी खे चई मके जो सरदार पियो अचे अदब लाइ को बि न थिए
छो त असीं हिननि जो अदब कोन कंदासूं सभिनी खे चई मतां उथियो पोइ जॾहिं महबूबनि जो ॾाढो सॻोरो उन खेमे जे दरवाज़े ते अची बीठो उन वज़ीर अंदरि वञी चई त मके जो सरदार आयो आहे दरवाज़े ते बीठो इजाज़त हुजे त अंदरि वठी अचां चई वठी अच वेठो आहे शान से अबरो अमीर उमरा वेठा चई मतां उथियो पर कसम रब जी दरवाज़े मझां जीअं ई महबूबनि जे ॾाॾे मुबारक कदम रखियो पेशानी वारे नूर मझां लाइट निकिती अबरहो सभु कुझु विसरी वियो तख़्त मथां उथियो तख़्त तां हेठि लथो हथ ॿधी बीह रहियो उहो उथियो तॾहिं सभु अमीर वज़ीर उथिया सभिनी उथी अदब कयो पोइ चऊं सरदार भले आए पोइ हज़रत ख़्वाजा अब्दुल मुत्तलिब महबूबनि जे ॾाॾे खे वठी उन अबरे पंहिंजे तख़्त ते पंहिंजी भर में विहारियो भर में विहारे चई सरदार हुकुम सभई मनसूबा हाण का बि ॻाल्हि नूर हो न मुस्तफ़ा जो मुंहिंजे महबूब जे नूर जूं बरकतूं नूर जूं बरकतूं अर्ज़ कंदो हलां विच में जुमिलो बि चवंदो हलां उहो नूर जंहिंजूं उहे बरकतूं उहो साॻी नूर नूर जी शुआ नूर जी किरण हर मोमिन जे सीने में त मोमिन में बि अहिड़ी शइ हुअणु घुरिजे या न जो उनखे जेको बि ॾिसे सो मबूत थी वञे पर कसम रब जी जॾहिं असां महबूबनि जे हुकुम खे कोन मञियो तॾहिं हाल ई थियो वन महबूब जो नूर दिलि में हुजे ऐं मुस्तफ़ा जो ग़ुलाम कंध हेठि करे इहो कॾहिं थियो ई कोन आहे इन जी जे क़दुरु कई से कसम रब जी हर तकलीम जे बादशाह अॻियां बि जॾहिं विया तॾहिं सर झुकाए न बल्कि सर बुलंद करे सर बुलंद करे हाणे उन चयो सरदार हाणे हुकुम कर असीं आया आहियूं हिन इरादे से ऐं हाणे अवां पंहिंजो इरादो ॾसो तॾहिं पाण फरमायूं त असांजो भई ॿियो को बि इरादो कोन्हे असां वटि न को हथियार न को लश्कर न का असां वटि को तयारु कयल फ़ौज अवांजो मुक़ाबिलो त असां खां थींदो ई कोन अवां ॼाणो अवांजो कमु ॼाणे आऊं हेतिरे लाइ आयो आहियां जो 200 उठ मुंहिंजा ऐं ॿिया बि असांजे कबीले जा उठ रिढूं बकरियूं जेके अवांजो लश्कर हीअं उतां काए आयो असांजो माल असांखे ॾियो हलिया था वञूं तॾहिं उन अबरे बादशाह हीअं निहारे चई ओ सरदारे मक्का मूंखे वॾी हैरत थी थिए तो जो मुंहुं ॾिसी आऊं डपु ऐं हैबत में अची वियुसि ऐं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधां थो तॾहिं ख़बर थी त ॾिसण में शइ ॿी ऐं आहे ॿी तोखे का बि परवाह कोन्हे आऊं आहियां ऐं अलाह जो घर ठाहिण ऐं तोखे पंहिंजे उठनि जी फिक्र मूं त कुझु ॿियो पियो सम्झो हाणे ख़बर पई त तो में कुझु बि कोन्हे चई भई ॻाल्हि हीअ आहे उठनि जो मालिक आऊं आहियां जेको जंहिंजो मालिक हूंदो फिक्र उहो ई कंदो मूंखे मुंहिंजे उठनि जी फिक्र ऐं बैतुल्लाह जेको उनजो मालिक आऊं कोन आहियां उनजो मालिक मुंहिंजो रब अलाह आहे उन जी फिक्र उहो ई कंदो बचाइणो हूंदो त बचाईंदो ऐं जेकॾहिं न बचायईं त उन जी मर्ज़ी उन में मुंहिंजो छा मुंहिंजो माल आहे बचाइण आयो आहियां हुन जो धणी रब आहे मुंहिंजा उठ बकरियूं ॾे काहे थो वञा उन चई ॾियो उठ बकरियूं राज़ी थियो चई ही त सफ़ा बिल्कुलु अञा मुक़ाबिलो कोन थियो हथियार छॾे वेठा चई हाणे त ॾाहण सवलो आहे पोइ महबूबनि जो ॾाॾो वापसि वियो पंहिंजे घर वारनि खे वठी लश्कर सॼे यानी मके पाक जा सरदार जेके आहिनि तन खे सॾे चवां अवांजो सरदार आहियां हुकुम थो ॾियां जल्दी करियो घर ख़ाली करियो माल काहे सभई हलिया वञो डूंगरनि में चोटियुनि मथे वञी वेही रहो ताकि दुश्मन नुक़सान न करे ही लश्कर पियो अचे हिते हूंदा त सभिनी खे क़त्ल करे छॾींदा मुंहिंजी ज़िमेदारी थिए थी त आउं पंहिंजी क़ौम जी हिफ़ाज़त करियां लिहाज़ा हुकुम थो ॾियां मके पाक जो शहर ख़ाली करे डूंगरनि में गारुनि में सॼो माल सामान खणी हलिया वञो जॾहिं उन्हनि मञियो सभु हीअं लॾे थिया रवाना मके जो शहर ख़ाली पाण मोटी
आया अल्लाह जे घर वटि बि ऐं पोइ पंहिंजे खानदान में सुभान अल्लाह महबूबनि जी अमड़ आमिना बि हुआ जंहिंजे पेट में मुस्तफ़ा हुआ अञा 55 ॾींहं ॼमण में देरि हुई महबूब पंहिंजी अमड़ जे पेट में हुआ ॾाढे हथ खणी दुआ घुरी कसम रब जी उहे अशार जेके आहिनि उन्हनि अशारनि खे हिकिड़ो हिकिड़ो फंद जेकॾहिं पढ़िजे त रूह उभा थी वञनि रूह कांडारजी वञनि अॼु बि पढ़ण वारा आंसू रोके कोन सघनि महबूबनि जे ॾाॾे रब जी बारगाह में दुआ कई त मुंहिंजा मौला हर मालिक पंहिंजे माल जी हिफ़ाज़त करे थो अॼु असीं कमज़ोर आहियूं असां मथे सलीब जे पुॼारनि हमिलो कयो आहे असीं तुंहिंजे घर खे बचाए नथा सघूं पंहिंजो माल असीं था बचायूं रब तुंहिंजो घर तूं बचा पाण इहा दुआ पे घुरी न तने हज़रत आमिना जी पेशानी मजा जीअं टार्च जी रोशनी निकिरे ईअं रोशनी निकिती सिधी वञी रब जे घर ते पई पाण चऊं कसम रब जी फतह थींदी माण्हुनि जो फतह कीअं थींदी चई हिन नूर मूंखे मुबारक ॾिनी आहे त रब पंहिंजे घर खे बचाईंदो सभई मगो खाली करे हलिया विया होॾां अब्रहे हुकुम ॾिनो लश्कर खे त हाथनि खे तयार करियो लश्कर तयार करियो हली था अल्लाह जे घर ते हमिलो करियूं बसि हितां लश्कर रवानो थियो होॾां रब अबाबील खे हुकुम ॾिनो नंढड़ा नंढड़ा पखी ऐं समुंदर मंझां निकिता उन्हनि जे चुंभ में उन्हनि जे पगनि में चणे जेतिरियूं ककरियूं हुयूं उहे सभु उतां उॾिया आहिनि पर ईअं पियो लॻियो झुंड पियो अचे हुननि खे ख़बर बि कोन हुई हितां लश्कर वधियो महमूद नाले हाथी अॻिते न पियो वधे हू अॻिते वधाइनि त हू सजदा पियो करे घणेई कोशिश कयूं पर लश्कर जीअं अॻिते वधियो तीअं मथे थी बमबारी बम कोन हुआ गोला बि कोन हुआ चणे जेतिरा पत्थर नंढड़ा पखी अबाबील हिकिड़ी मिसाल ॾियां शायदि आऊं उन में यानी थी सके तो ग़लती भी करे वञा अबाबील मके में घणेई आहिनि अॼु बि पिया उॾनि अंदरि ॿाहिरि उन्हनि खे इजाज़त आहे ॿियो पखी उते अची नथो सघे अल्लाह जे घर मथां निकिरी नथो सघे पर उहे वरी मैं आखेरा ठाहियो उन्हनि खे वरी रब अहिड़ी शान ॾिनी शायदि ॻाल्हि दुरुस्त हुजे असां वटि कॾहिं कॾहिं मींहं खां पहिरीं हिकिड़ा नंढड़ा पखी उॾंदा अचनि ऐं असीं उन्हनि खे चऊं मींहं जा बांदारिया अबाबील सफ़ा अहिड़ा अबाबील चमड़े जहिड़ा नंढड़ा पखी सफ़ा नंढड़ा पखी तादाद अल्लाह बेहतर जाने हुतां जो उॾिया दरिया मथां निकिता अचनि पिया लश्कर हीअं पियो वधे उन्हनि वटि जेके पहाड़ हुआ से रब मुक़ररु करे ॾिना हुआ त हीअ पहाड़ हिन लाइ हाणे जॾहिं लश्कर मथे आया तॾहिं रब जो हुकुम थियो त हाणे वधायो अपनी मींहं पोइ उन्हनि जॾहिं उहे पत्थर छॾिया माण्हू हाथी मथे वेठो उनजे सर में पत्थर लॻो एॾी त ताक़त हुई उनजे जिस्म खे ॿ हिसा कंदे चीरींदे लश्कर हाथी जे जिस्म खे चीरींदे उहो नंढड़ो पहन ज़मीन में वञी ग़ाइब थियो इहो बरसात थींदी रही लश्कर तबाह थींदो रहियो हिकिड़ो बि कोन बचो को बि बाक़ी कोन बचो इन्ही जो ज़िक्र रब क़ुरान में वॾी तफ़सील से कयो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिजील फजअलहुम कासफिम माकूल नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह उलमाए आले सुन्नत जिंदाबाद जश्न ईद मिलादुन नबी जिंदाबाद नारे विलायत रब जे कॾहिं घुरे न रब बचाइण चाहे त ॿिए कंहिंजी बि ज़रूरत कोन्हे नंढड़े पखी जे ज़रिए बि रब महबूब जी उम्मत खे महबूब जे दीन खे अल्लाह जे घर खे रब बचाइण चाहे त हीअं थो बचाए अबाबील आया
पत्थरनि जी कयूं बरसात, सॼो लश्कर थी वियो तहस नहस, सॼो जॾहिं बर्बाद थियो ऐं पोइ जॾहिं बदबू थी तॾहिं वरी रब मींहुं मोकिलियो, सड़ियल लाशूं सभु मींहुं खणी वञी समुंड जे हवाले कयूं, ज़मीन पाक साफ़ थी वई। उन जॻह ते अॼु बि महबूबनि चयो जो हिते मतां बीहो, छो त हिते पत्थरनि जी बरसात थी हुई, दुश्मननि मथे अज़ाब आयो हो, अव्हां त अज़ाब खां महफ़ूज़ आहियो, उहा जाइ बि सलामत आहे, उते निशान बि मौजूद आहिनि। अबाबील आया ऐं अबरा जे लश्कर खे तबाह बर्बाद करे छॾियो अथनि। मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था त इहा बरकत जेका हुई, बरकत नूरे मुस्तफ़ा जी हुई। बरकत नूरे ऐं महबूब त उन खां 55 ॾींहं पोइ पैदा थिया, 55 ॾींहं पोइ पैदा थिया। पर चूंकि नूर हमेशह बरकतूं ॾींदो आयो, बरकतूं ॾींदो आयो, ऐं इहा करामत हुई महबूबनि जे पाक ॾाॾे अब्दुल मुत्तलिब जी। उन जी पेशानी में नूर हो, उन्हीं जे वक़्त में अल्लाह पाक इन नूर जी इहा बरकत दुनिया खे ॾसी त मुंहिंजे महबूब सॼी इंसानियत खे जॾहिं खां इंसान पैदा थियो उन वक़्त खां वठी ॼमण ताईं, ॼमण खां वठी क़यामत ताईं, क़यामत खां वठी जन्नत ताईं महबूबनि जूं बरकतूं ईअं ई तक़सीम थींदियूं रहंदियूं। अॼु बि पियो वसनि अब्दुल मुत्तलिब खे अल्लाह पुटु ॾिनो अब्दुल्ला। पुट त घणेई हुआ, पर अब्दुल्ला जंहिंखे शरफ़ मिलियो महबूबनि जे वालिद बणजण जो। ऐं इन अब्दुल्ला जे बारे में हिकिड़ो वॾो ज़बरदस्त किस्सो आहे, ज़बह थियण वारो। उन लाइ हिकिड़ो घंटो अलॻि घुरिजे, हिकिड़ो घंटो त कम अज़ कम घुरिजे, छो त महबूबनि जो नूर जॾहिं हज़रत अब्दुल्ला जी पेशानी में आयो न, तॾहिं त हिन नूर जूं शुआऊं पहिरीं जंहिं जंहिं वटि आयूं उन खां वधी वियूं, छो त हाणे ॾींहुं उभरण वारो हो, उभरण वारो हो। हाणे त बसि हज़रत अब्दुल्ला खां पोइ हज़रत आमिना जे पेट मंझां महबूबनि खे हिकु पोश खाकी पाए जग में अचणो हो, बिल्कुलु वक़्तु क़रीब आहे त हज़रत अब्दुल्ला जे हुस्न जी हाकार पइजी वई। एॾी त हाकार सॼे मुल्क में मशहूर थी विया। मके पाक जे शहर में कुरैश जा वॾा वॾा आवां ॻाल्हि थोरी मुख़्तसर कंदो हलां, छो त पूरी त थींदी कोन। आऊं हमेशह ॻाल्हि हिते एतिरे लाइ कोन छेड़ंदो आहियां त मूंखे ख़बर आहे त असां वारो टाइम केतिरो, तॾहिं हेॾा वॾा जूं ॻाल्हियूं करे ऐं ज़िक्र करे छॾींदा आहियूं। अॼु मूं इरादो कयो त ज़रा इन नूर जी तशरीफ़ आवरी जो तफ़सील सां ज़िक्र करियां, पर हाणे तफ़सील सां ज़िक्र थियण जे लाइ वक़्तु बि त घुरिजे न, वक़्तु घुरिजे, माहौल घुरिजे, माण्हू ताज़ा तवाना घुरिजनि, ॿुधण जो इरादो हुजे त माण्हू को ॻाल्हि करे। हाणे हिते हिकिड़े पासे यानी वक़्तु अची ॾींहुं सफ़ा अची वियो कपार ते, ऐं ॿिए पासे वरी गर्मी बि पई परेशान करे, टे पासे अवां वेठा तंहिंखे 3 घंटा थी विया। हाणे ॻाल्हि कजे त कीअं कजे, छॾूं त बि नथी ठहे ऐं करियूं था त बि नथी। थोड़ी देर अञा ख़िदमत ॻाल्हि जेतिरी थिए मुख़्तसर कंदुसि। महबूबनि जो नूर जॾहिं महबूबनि जे वालिद हज़रत अब्दुल्ला, महबूबनि जे वालिद जो पेसगोर जो नालो हो अब्दुल्ला, मुहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्दे मुनाफ। एतिरो त यादि हर मोमिन खे हुअणु घुरिजे, ज़रूरी आहे, ज़रूरी। महबूबनि जे वालिद खे जॾहिं इहो नूर पेशानी में चमकियो त मूं अर्ज़ु पे कयो मके शरीफ़ जा जेतिरा बि सरदार हुआ या मके शरीफ़ जॾहिं हज़रत अब्दुल्ला जी जवान थिया, 24 वरहनि जी उमिरि थी, जीअं जीअं वधंदा विया तीअं तीअं नूर बि वधंदो वियो, तीअं तीअं नूर बि वधंदो वियो, शुआऊं वधंदियूं वियूं, चहिरे मुबारक जा हीअं लाइटूं निकिरंदियूं हुयूं। एॾो त हुस्न हो, एॾो हुस्न सॼे जग में ख़बर पइजी वई हुई यहूदियुनि खे, ईसाइयुनि खे, ईरान में, रूम में, मुल्क शाम में, हबशा में, चईनी तरफ़ इहा ॻाल्हि मशहूर थी वई हुई त नबी आख़िर ज़मान जो नूर पंहिंजे वालिद वटि पहुची चुको आहे।
उन जो नालो आहे अब्दुल्ला। यहूदिन के ख़बर, ईसाईन के ख़बर, नजूमिन के ख़बर, राहिबन के ख़बर, पादरन के ख़बर। हुस्न अहिड़ो हो जो सभिनी खे यकीन थियो त असीं 1000-6000 वरे ॿुधंदा पिया आयासीं, पर हाणे उहो वक़्तु अची नज़दीक थियो जो अल्लाह जो महबूब वद्दुहा वारो चहिरो खणी हज़रत आमिना जे पाक पेट मंझां असांखे नवाज़ण जे लाइ हिन जग में ज़ाहिर थियण वारो आहे। जेतिरा बि सरदार हुआ न, उन्हनि ख़्वाजा अब्दुल मुतलिब खे हथ ॿधे अर्ज़ु कयो त असांजी नियाणी जेका आहे पाक बाज़ सुहिणी, असीं चाहियूं था त अव्हांजे पुटु अब्दुल्ला जे लाइ इहो रिश्तो क़बूल कयो। सभु रिश्ता खणियो पिया अचनि ऐं पाण सभिनी खे को बि जवाब कोन पिया ॾियनि। हर नौजवान औरत उन वक़्तु जेका मके पाक में हुई, मके जो शहर तॾहिं वॾो, जेतिरियूं बि सामानियल नियाणियूं हुयूं, उन्हनि सभिनी जी इहा आस उम्मीद हुई त असांजो रिश्तो हज़रत अब्दुल्ला सां थींदो। हज़रत हत्ता के रूम ईरान जूं शहज़ादियूं बि आयूं हुयूं, इहा उम्मीद खणी आयूं हुयूं, पर रब जी मशीयत हज़रत अब्दुल्ला जो सॼे मुल्क में, सॼे शहर में हुस्न जो शोहरो, जिथां निकिरनि माण्हू हथ वधियो बीठा आहिनि, को पेर पियो चुमे, को हथ पियो चुमे, जिथां पिया वञनि अॻियां नूर पियो वञे, पुठियां महबूबनि जो पियो वालिद सगोरो पियो वञे, पत्थर पिया सलाम कनि, शजर पिया सलाम कनि, वण सिण पखी पखण पिया सलाम कनि। अल्लाह अकबर! शान कहिड़ी हूंदी! यहूदी दुश्मन हुआ, उन्हनि कई दफ़ा हज़रत अब्दुल्ला खे शहीद करण जूं कोशिशूं कयूं हुयूं ऐं पोइ उन्हनि हिकिड़ी दफ़ा मनसूबो बनाए हज़रत अब्दुल्ला विया हुआ शिकार ते, सफ़ा हेठला महबूबनि जा वालिद छंग में विया शिकार जे इरादे से। यहूदिन खे ख़बर पई, तॾहिं सिपाही 50 ॼणा महबूबनि जे वालिद खे धोखे से उते हमिलो करे क़त्ल करण जे लाइ विया। यहूदी पुॼी विया, हज़रत अब्दुल्ला बि झंग में आहिनि, शिकार पिया खेलनि। यहूदिन चइनी पासे हमिलो करे वरितो। उन्ही झंग में हज़रत आमिना जा वालिद वहब बिन अब्द मुनाफ बि वियल हुआ। वहब बिन अब्द मुनाफ उहे बि उन झंग में हुआ। परे खां ॾिठऊं त अब्दुल्ला हिकिड़ो हमिलो करण वारा 50 सभिनी वटि हथियार, हिन घड़ी इनखे शहीद करे छॾींदा। आऊं बि आहियां हेठलो, हिमत करे बचाइण जी कोशिश करियां त बि मूंखे शहीद करे क़त्ल करे छॾींदा। हाणे कजे छा? चऊं मूं वटि एॾो हथियार कोन्हे जे पत्थर ॾे हीअ हथ झुकाइनि, पत्थर परे भॼंदो वञे, वण जी कारी में हथ विझनि, काढ़ियूं भॼंदियूं वञनि। चई का राज़ जी ॻाल्हि आहे। यहूदी ही सोड़ा थींदा विया, जॾहिं चइनी पासे घेरे विच में महबूबनि जा वालिद बीठा आहिनि। चऊं अब्दुल्ला, तुंहिंजी पेशानी में आहे नूरे मुस्तफ़ा। असीं यहूदी आहियूं, असीं दुश्मन आहियूं। नबूवत हमेशा असांजे क़बीले बनी इसराइल में रही आहे। बनी इसराइल में अचे, बनी इस्माइल में अचे, असांखे पसंदि कोन्हे, असीं तोखे क़त्ल करण आया आहियूं। हिकिड़ो माण्हू हुजे, हेखलो हुजे, 50 दुश्मन हुजनि, हीअं चइनी पासे घेरे विच में बीठो हुजे, डिॼंदो या न? डिॼंदो न। पर हज़रत अब्दुल्ला कोन ॾिना। खिलंदे चऊं भले आया, भले आया। हाणे अव्हांजो जेको इरादो, आऊं बीठो आहियां हुनजे विच में, मुक़ाबिलो कंदुसि कोन, छो त आऊं हिकिड़ो आहियां। अव्हांजी मर्ज़ी। अञा इहा ॻाल्हि ॿोल पई, होॾां हज़रत वहब, हज़रत आमिना जा वालिद, उन इहो सॼो मंज़र पे ॾिठो त बसि हाणे इझो या इझो था क़त्ल कनि। इहो मंज़र अञा ॾिठा ई पे त छा ॾिठे? आसमान मज़ा सवार लथा, आसमान मज़ा सवार लथा। उन्हनि जी शक्ल बि अलाए ॼाणे कहिड़ी, उहे त अबल के घोड़नि मथे सवार हुआ, जो घोड़नि जी हिन हिनाट सॼे उन झंगल खे ॾकाए विधो। उन्हनि ईंदे ई उहे जेतिरा बि बीठल हुआ, उन्हनि खे उते ई क़त्ल करे हज़रत अब्दुल्ला खे चऊं वञ, हाणे कॾहिं हेखलो हेॾां मथां अचे। या बरकत हुई नूरे मुस्तफ़ा, नूरे मुस्तफ़ा महबूबन जे नाने वहब बिन अब्द मुनाफ। इहो सॼो मंज़र ॾिठो, मोटी घर वियो, पंहिंजी घरवारी खे चई
नियाणी जेका नियाणी मोती जीअं सदफ में मोती सांजो हुजे न तीअं असां हिन नियाणी खे सांजो आहे ही उहो मोती आहे जंहिंखे अञा ताईं तो मूं खां सवा कंहिं ॾिठो कोन नालो बि जंहिंजो आमिना आहे मूंखे फिक्र हुई त हिन लाइ शोहर बि अहिड़ो घुरिजे रब जा लख शुक्र त हिन जो शोहर हिन खां बि कई दर्जा अफ़ज़ल आहे जंहिंजी करामत मूं अॼु झंगल में ॾिठी त हुन माई चयो आहे केरु चई नालो आहे अब्दुल्ला ऐं पुटु आहे अब्दुल मुतलिब जो कबीलो आहे कुरैश बनी हाशिम मंझां आहे ऐं मूं अॼु हुनजी करामत ॾिसी वञा थो अलाह करे छल क़बूल कनि अल्लाह करे छल क़बूल कनि ॿियो महबूबनि जे ॾाॾे अब्दुल मुतलिब वटि वञी उते चई त हाणे महिरबानी करे संग खणी आयो या क़बूल करियो पाण फरमायूं बि कबीले वारनि औरतुनि खां ज़रा मशवरो करे वठां पोइ जंहिंखे पुछऊं चऊं हिन जग में हिन जहिड़ी त का माई आहे कोन तॾहिं वञी रिश्तो थियो हाणे हज़रत अब्दुल्ला जी शादी थी हज़रत आमिना से हाणे ॻाल्हि तूं वेड़ा माण्हू थकान हमरा हाणे वेही कोन था सघनि तंहिं लाइ करे हाणे ॻाल्हि खे मुख़्तसर थो करियां ऐं आख़िरी पल आहिनि अल्लाह ताला छा असांजी हिन महफ़िल खे हिन ज़िक्र खे क़बूल फरमाए आमीन आमीन शादी थी वई हाणे हज़रत अब्दुल्ला हज़रत आमिना खे वठी आया पंहिंजे घर आया उन खां पोइ हिकिड़ो ॾींहुं हीअं मके जे बाज़ार में पिया वञनि त हिकिड़ी माई खीमू लगायो वेठी आहे ज़रो जवार सोन चांदी जी कमी कोन्हे ॾिसजे जी पर्दे सण उहो माई हुन पर्दे में अंदरि वेठी हज़रत अब्दुल्ला अची निकिता तॾहिं चई जवान हेॾां अच पाण वही अंदरि विया चई सुञाणे थो चए न कयूं हिते जी कोन आहियां फलाणे बादशाह जी धीउ आहियां आलिमा फाज़िला आहियां आबिदा ज़ाहिदा आहियां घर खां ॿाहिरि कदम कोन कयो तौरेत इंजील ज़बूर सहीफ़ा सभिनी जो रब मूंखे इल्मु ॾिनो राति भर जागे रब खे यादि थी करियां मूंखे ख़बर पई त महबूबनि जो नूर तुंहिंजी पेशानी में आहे बसि तोजे लाइ आई आहियां महिरबानी करे मूं से शादी कर तुंहिंजा वॾा एहसान थींदा जो मूंखे मोहम्मद जी माउ थियण जो शरफ़ मिले ही हीरा जवाहर मोती सब तुंहिंजे लाइ पाण फरमायूं त ॻाल्हि सही पई करी मूंखे बि एतिराज़ कोन्हे शादियूं ॿ चारि थी सघनि थियूं पर ज़रो पंहिंजे वालिद खे मशवरो करे पुछी अचां चई भले पुछी अच हाणे हू वेठी आहे इंतज़ार में आलिमा फादिला ज़ाहिदा आबिदा वॾी परहेज़गार ज़बरदस्त आलिमा पाण मोटी आया पंहिंजे वालिद खे अची चऊं हीअं हिकिड़ी औरत पई रिक्वेस्ट करे शादियूं ॿ चारि थी सघनि थियूं पहिरीं त थी वई आहे पर उहा इजाज़त ॾियो त इन से शादी करियां वालिद हज़रत अब्दुल मुतलिब जो पुट का बि ॻाल्हि कोन्हे तो जो इरादो हुजे त भले शादी कर हाणे मथां आई राति उहा राति हुई जुमे जी उन ई राति में महबूबनि जो नूर हज़रत अब्दुल्ला खां मुंतकिल थी हज़रत आमिना जे पाक पेट में अची वियो उहा राति शबे क़द्र खां बि अफ़ज़ल जॾहिं इहो नूर हज़रत आमिना जे पाक पेट में आयो हदीसुनि में पढ़ी ॾिसो तफ़सीरुनि में पढ़ी ॾिसो उहा राति बि अजीब राति हुई रब फरिश्तनि खे चयो जन्नत जा दरवाज़ा खोले छॾो दोज़ख जा ज़र बंदि करे छॾो शैताननि खे क़ैद करे छॾियो मुबारकबादूं थी वियूं अरब जा जानवर हिकिड़े ॿिए खे मुबारक ॾियण लॻा कुरैशनि जा उठ हिकिड़े ॿिए खे मुबारक ॾियण लॻा समुंड जूं मच्छियूं हिकिड़े ॿिए खे मुबारक ॾियण लॻियूं चऊं वाधाई हुजे उहो अचे पियो महबूब जंहिंजे लाइ रब जग जोड़ियो आहे जुमे जी राति हुई इमाम अहमद बिन हंबल चयो त इहा राति जंहिंमें हज़रत अब्दुल्ला जे पाक जिस्म जा मुस्तफ़ा जो नूर पंहिंजी अमर हज़रत आमिना वटि तशरीफ़ वठी आयो इहा शबे क़द्र खां बि 1000 दर्जा अफ़ज़ल आहे इन जी रब एॾी शान रखी अञा त मां जे पेट में आया आहिनि उन राति जो ही हाल आहे त जंहिं राति मुस्तफ़ा तवल्लुद थिया हूंदा उन राति जो आलम कहिड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह खे असीं चऊं था विलादत वारी शब हाणे नूर त वियो हज़रत आमिना वटि सुबुह जो हज़रत अब्दुल्ला उथिया उन ई घटी मां पिया निकिरनि उन ई फातिमा परदेसण फातिमा उन जे हुन खेमे वटां वञी लंघिया त उन माई हज़रत अब्दुल्ला खे ॾिसी चई अची वई चई हा अची वियुसि चई अंदरि आओ जॾहिं अंदरि विया तॾहिं पाण फरमायूं तुंहिंजी इहा आरज़ू हुई न मूं इजाज़त वठी छॾी आहे हाणे जेकॾहिं इरादो हुजे त कर तयारी शादी करण लाइ तयारु आहियां इहे जॾहिं चऊं त हुन माई सिधो निरार ॾांहुं निहारियो निरार ॾांहुं निहारे चई अब्दुल्ला हाणे मूंखे शादी जी का बि ज़रूरत कोन आहे आऊं जंहिं शइ जी उमीदवार होसि मुंहिंजे नसीब में कोन आई उहा साहब तरफ़ आमिना खे ॾेई छॾी
उहा साहब तरफ़ हज़रत आमिना खे ॾेई छॾी। पोइ इहो नूर हज़रत आमिना जे पाक पेट में रहियो 9 महीना। का बि तकलीफ़ कोन थी, ख़बर ई कोन पई त को पेट में ॿारु आहे। ख़बर तॾहिं पई जॾहिं ग़ैब मज़ा कंहिं अची बशारत ॾिनी त आमिना तोखे ख़बर आहे तुंहिंजे पेट में छा? चई मूंखे का बि ख़बर कोन्हे। चई रब जो नूर तुंहिंजे पेट में, मोहम्मद रसूलुल्लाह। तॾहिं वञी ख़बर पई। पोइ साईं 9 महीने तक हर महीने हिकिड़ो न हिकिड़ो नबी ईंदो हो। वो अची चवंदो आमिना मुबारक हुजे, आमिना मुबारक हुजे। हाणे ॾींहं नज़दीक पिया अचनि। सुभान अल्लाह। 9 महीना पूरा थिया। रबीउल अव्वल जी 12वीं राति आई, जंहिंजी सुबह में मुस्तफ़ा खे अचणो आहे। हज़रत आमिना घर में हेखला आहिनि, छो त शोहर 6 महीना पहिरीं गुज़ारे वियो, महबूब यतीम थी विया। उहा ॻाल्हि त हुई मुंहिंजे ज़हन में, पर उहा उते ई रही, छो त हीउ वक़्तु अहिड़ो थियो जो आउं पाण मुंझी वियो आहियां। उहा ॻाल्हि अजीब हुई जो महबूबनि जे अचण खां पहिरीं पंहिंजे वालिद जो विसाल थियो, महबूब यतीम थी विया। ते ज़मीनूं रुनियूं, आसमान रुनू, मलाइक रुना, रोज राड़ा थिया। फरिश्तनि रब जी बारगाह में अर्ज़ कई त मुंहिंजा मौला, जग जो पालनहार, जग जो मौला, तो जो महबूब अञा पैदा ई कोन थियो, उन खां पहिरीं यतीम थी वियो। रोण लॻा मलाइक। तॾहिं रब जो मलाइक फिक्र न करियो, अना मौला हुआ अना नसीर हू। उन जो मौला मां रब आहियां, उन जो मददगार मां आहियां। यतीमी में राज आहे, मुंहिंजो महबूब भले यतीम थियो। सुभान अल्लाह। पैदाइश वारी राति जॾहिं आई न, तॾहिं हज़रत आमिना घर में हेखला हुआ, दाई हुई कोन। पोइ रब जिब्राइल खे हुकुम ॾिनो त महबूब पाक आहे ऐं दायूं बि घुरिजनि पाक। पोइ पाक दायूं केरु आयूं? हज़रत हवा, हज़रत आसिया, हज़रत मरियम। ये जनी अजीम शख्सियत। अब नाला ॿुधाऊं था, उन्हनि जी तारीख़ जी कंहिंखे बि ख़बर कोन्हे। इहे सभु दायूं बणिजी आयूं जन्नत मज़ा। ऐं आयूं किथे? हज़रत आमिना जे हुजरे में जॾहिं आयूं, शक्ल ॾिसी पाण पुछाऊं त मके जी हर माई खे आऊं सुञाणा थी, अवां केरु आहियो? चयोसीं हितां कोन जन्नत मां आयो आहियूं, महबूब जे इस्तक़बाल लाइ। कोई तो जेको ज़िक्र आहे सो ज़िक्र को मामूली कोन्हे जो 4-5 मिंटनि में अवां खे ॿुधाए सघां। छो त कसम रब जी, जीअं जग में मुस्तफ़ा जहिड़ो को कोन्हे, तीअं जग मुस्तफ़ा जी विलादत जहिड़ी बि कंहिंजी विलादत कोन्हे। जीअं ज़ात बेमिसाल आहे, तीअं महबूबनि जो ॼमण बि बेमिसाल आहे। इन ॼमण जहिड़ो न कंहिंजो ॼमण थियो, न कंहिंजो ॼमण थींदो। जंहिंजे लाइ 70,000 हूरूं हथ ॿधियो बीठियूं आहिनि। जिब्राइल शरबत जा पियाला खणो पिया अचनि ऐं हज़रत आमिना खे पिया पीआरीनि। वरी कंहिं महिल हज़रत आमिना ॾिसनि त थोरी तकलीफ़ थी त मथां आसमान मां ख़ूबसूरत सफ़ेद रंग जा पखी उड़ंदा अचनि था। हज़रत आमिना जे पाक सीने ते हीअं हरे हरे जो पल था, ही पंहिंजा पर था मलनि त पोइ एॾो त सुरूर, एॾी ख़ुशी जो को बि ग़म कोन रहियो। ऐं पोइ जॾहिं बिल्कुलु ॼमण जो वक़्तु थियो, तॾहिं हथ ॿधी जिब्राइल बीठो, अर्ज़ कयईं इज़हर या ख़ातमन नबीयीन। वो जेके जिब्राइल अलकाब चया न, उहे अधु घंटे जा। जिब्राइल अर्ज़ कंदो हुयो त अच मुंहिंजा महबूब, हाणे ॿाहिरि आ मुंहिंजा महबूब, ज़ाहिर थी मुंहिंजा महबूब। ऐं पोइ जॾहिं महबूब आया तॾहिं अमड़ आमिना चयो ख़रज मिन्नी नूर, माण्हू चुन मुस्तफ़ा ॼमियो, आऊं थी चवां त मुंहिंजे पेट मां नूर निकितो, आऊं आहियां मके में। ऐं उन नूर से मूं पंहिंजे घर में सुते सुते मुल्क शाम जूं मारियूं ॾिठियूं। मूं पंहिंजे हुजरे में सुते सुते बसरे जे उठण जा कंध ॾिठा। पाण ॼावा त हज़रत आमिना चून नूर निकितो, किथे शाम किथे बसरो। त साबित त इहो ई थियो न त महबूबनि जे ॼमण से जग रोशन थी वियो, जग रोशन थी वियो। ॿिन्ही जहाननि जा सरदार पैदा थिया। जॾहिं पाण पैदा थिया तॾहिं सॼे जग खे आस थी, सॼे जग खे आस। तेरी का बि उम्मीद न को असांखे हुई, न को अवां खे कंहिंखे बि कोन हुई। महबूबनि जे अचण सां सभिनी खे। तॾहिं त शाह साहब चयो आया आया आस थिया, आया अवां थकिजो भले का छॾंदुसि कोन। अवां ईअं सम्झो त हाणे छॾे
आवाज इतनी देर कई कुछ तो उन जो हटाऊं बदलो वठा या ना जी जी अवा हिकिड़ो घंटो मूंखे देर से इंतजार करायो आऊं फ़कीर माण्हू सुबुह जो 8 बजे तैयार थी वेठो आहियां त बसि हाणे इजो थो सॾु अचे 8 9 10 वञी 11 यारनि खे बि वरी 11:30 हिते अचण खां पोइ बि चऊं अञा वेह मूंखे हलां चयो अञा वेह त आऊं बि हक़ रखां थो त वियो अञा वियो एतिरो हक़ मूंखे ॾियो त ठीकु न ॾियो त पोइ इरशाद जॾहिं महबूब आया तॾहिं सॼी काइनात जी ज़बान मथे इहो ई लफ़्ज़ हो आया आश थियाम बारोचा बंभोर में आया आस थियाम बारोचा बंभोर में नंढो वॾो नौजवान पोढ़ो मर्द जेतिरा बि वेठा आहिनि सभई करियो यादि ऐं इनखे रट लॻाए छॾो त कंहिं में बि उमेद कोन्हे न को माउ में न को पीउ में न को भाउ में न को भिंड में न को वॾेरे में न को सॾेरे में कंहिं में का बि उमेद कोन्हे उमेदूं दुनिया में बि कोन्हे त क़बर हशर में इन्हनि में कहिड़ियूं उमेदूं त हाणे अवां इहो ज़बान मथे विर्द जारी रखो त दुनिया वारो अवां जी मूंखे का बि ज़रूरत कोन्हे हाणे फ़ख्र से मुंहिंजो सर बुलंद आहे छो त आया आस थियाम बेशक सुभान अल्लाह आया आस बारोचा बंभोर पसी पहर कुनू जी न से खुदा करे नेन ठरियल रहनि जॾहिं महबूबनि जी मीलाद जो ॾींहुं अचे न तॾहिं के अहिड़ा माण्हू हुजनि था जंहिंजा नेन ॿरनि पिया ॿरनि त सॼी साल पिया उन्हनि मुर्गा घणा ॿरनि हिते आहिनि कोन रब महफ़ूज़ रखे तॾहिं असीं उन्हनि जी ॻाल्हि बि कोन था कयूं न त कई अहिड़ा आहिनि एॾा वॾा नमाज़ी हाजी गाज़ी ज़कातूं ॾियण वारा पर चुन ही जलसा न कयो हे वक़ूफ़ जलसा असीं न करियूं ही जलसो त आलम अरवा में रब कयो बेशक हक वाह साईं ज़िक्र सॼो क़ुरान में आहे सॼो जलसो रब कयो हा सॼो जलसो असीं न करियूं कंदा उहे जेके ईमान वारा ख़ुशि नसीब था आया आस थियाम बारोचा बंभोर में पसी पार कुनो जी न से नेन ठरियाम गूंदर विसरियाम वाह वाह गूंदर समझो था गूंदर माना गम आए को अहिड़ो जंहिंखे गम न हुजे गम विसारणो हुजे त दुरूद पढ़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कम वरी रहन मुस्तफ़ा जे गुलाम वटि हेड़ो हादी मिलियो हेड़ो रहबर मिलियो हेड़ो मोहर मिड़नी मुरसल अहिड़ी शान वारो हबीब मिलियो गमखार मिलियो ऐं महबूब रहमतुल आलमीन इहो ताज पहिरियों असां मथे तशरीफ़ हाणे वरी गम कहिड़ा आया आस थियाम बारोचा बंभोर में पसी पार पुनूं जी नौ से नैन ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुकियूं वमा अलैना इल्लल बलाग आख़िर